ॾींहं ॾिठे जो बंगले में घुरायो थे किथे माराइण जो प्रोग्राम तो कोन ठाहियो थे। चाकर खान ओता कता रात ताईं ॿाहिरि कोन निकिरंदो। रुगो चाकर न आहे, उते हज़ार अखियूं आहिनि ॾिसण वारे। जिन में हिम्मत हुई न, उन्हनि खे तो ॻोठ निकाली ॾेई था भॼाए छॾियो। ॿियो हिते कंहिं में हिम्मत आहे जेको जाबिर जी जूणी खणी मौत खे दावत ॾी। तो सिर्फ़ पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कर, मां हिते घणो बीह नथो सघां। राति चाकर खान उते जो पहुतो हुयो त हुन माईअ सां छा ॻाल्हायो, तव्हां खां ज़ाहिर त कोन थिया हुयो। सुठो थियो जो वक़्त ते तो फ़ोन करे छॾी, असां लिकी वियासीं। बाक़ी माई अहिड़ो त मकर कयो जो चाकर खान खे पक थी वई त माई वाकई बीमार आहे। ऐं चाकर खान खे एतिरी हिम्मत ई न थी जो माई खे उथारे हुन खां कुझु पुछे, छो जो माई हुनखे एतिरो मुतमिन कयो। पोइ चाकर बीठे बीठे वापसि हलियो वियो। चाकर खान इहो चई वियो आहे त गुलनार माई कम ते अचे ऐं हुनखे तव्हां वञणु न ॾिजांइ। माई जीअं कम ते अचे बि न त तूं हुनखे अहिड़ियूं त पटियूं पढ़ाइजांइ जो माई जो होश वॾामी वञे। जेकॾहिं चाकर खान जे साम्हूं माई आई न त असांजा समूरा राज़ खुली वेंदा। इन जे करे मां तोखे हिते घुरायो आहे। माईअ जे घर वञ ऐं हुनखे अहिड़ो त धमकाए जीअं माई पंहिंजी खट तां बि न उथे। ठीकु आहे, मां माई जे घर वञा थो। हूअं बि माई बंगले में त कान ईंदी। राति जे पेट में मां हुन माई खे गुम करे छॾींदुसि। जेको बि पोयां थिए संभालजांइ तूं। अॼु राति कुझु बि करे हिन माईअ खे गुम करे छॾ। उन खां पोइ ॾिठो वेंदो, जेकॾहिं चाकर खान कुझु बि पुछा कई न त मां हुनखे को बि कूड़ ॻाल्हाए छॾींदसि, पर माई गुम थियणु घुरिजे। संभालण जी त मां पूरी कोशिश कंदसि, पर चाकर खान जे शक जो न। जेसीं ताईं असां सभिनी खे न ॾंगींदो तेसीं ताईं माठ करे न वेहंदो। हलिया फिर जी अदा हू साढ़े ॿाहिरि निकितो आहे। अच्छा अदा ही काॾे पिया वञनि? शेर मूंखे सभु ख़बर पइजी वई त ही काॾे था वञनि। हाणे ईअं कर, हली पोइ था मोटो हुन जो अॻु था वठूं। अच हल। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।